राज्य डिवीजन पारां अॻवाननि ऐं कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल थियण ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि चिताव ॾिनो त कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक तफ़सील लाइ पेश आहे बशीर संजराणी जी हीअ रिपोर्ट। सिंध एक्शन कमेटी कराची डिवीजन तरफां 6 जून ते एहतिजाज दौरान अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल थियण ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में एसयूपी जे मरकज़ी अॻवान एजाज सामटे, गुलाम मुसव्वद चांडे, एसटीपी जे मरकज़ी अॻवान खैर मोहम्मद मक्सी, मुबारक भट्टी, जसकम अॻवान इलाही बख्श बिकक, गफ़ार मीरजत, लाल बख्श चांडे, सईदा गोपांग ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त हू अॻवाननि ऐं कारकुननि मथां केस दाख़िल थियण जी मज़म्मत कनि था ऐं मुतालबो कनि था त क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस ख़तम करे खेनि आज़ादु कयो वञे। असांजी हिकिड़ी डिमांड आहे त उन ॾींहुं 6 तारीख़ ते जेको बैरिया टाउन जो एहतिजाज थियो, पीपुल्स पार्टी सरकार जंहिं नस्ल परस्त गुंडनि ऐं बैरिया टाउन जे निज़ाम खे उन इस्तेमालु कयो, जेके उन्हनि बाहियूं ॾियारियूं ऐं कूड़ियूं एफआईआरूं असांजी मरकज़ी क़यादत ऐं समन जे तइदाद में सियासी कारकुन ज़ख़्मी थिया आहिनि, समन जे तइदाद में सियासी कारकुन गिरफ़्तार थिया आहिनि। उन ॾाढ जबर ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहियूं। मासूम रोडनि तो पकड़े उन्हनि खे चालान करे हिते कैद कयो विया, टेररिस्ट कोर्ट में घुराया। अहिड़े अमल जी असां मज़म्मत कंदे या घुर था कयूं त जेके कूड़ा केस तव्हां दाख़िल कया आहिनि इहे ख़तम करे। लखे सिंधी जॾहिं उते गॾु थिया, ही बौखलाहट जो शिकार थींदे हुननि प्री प्लान करे छॾियो त इन खे नाकाम करण जे लाइ उन्हनि पंहिंजा माण्हू घुराए। असीं आला अदालतनि खां इहा घुर था कयूं त इन जी गैर ज़िम्मेदाराना उन जी तफ्तीश कई वञे। को ड्रामो है सॼो पीपुल्स पार्टी ऐं मलिक रियाज़ पाण कयो आहे। ये गेट पाण साड़े अंदर साड़े हुननि खे मलिक रियाज़ कुछ लखन जो नुक़सान करे अरबें रुपयनि जी सिंधी ज़मीन फबाइण चाहे थो। ये सॼो ड्रामो आहे त माना ही जेको माण्हू ख़ौफ़ज़दा थींदा, ख़ासि करे ॻोठाणा। असांजो परज़ोर मुतालबो आहे त फौरी तौर ते जेके असांजा क़ौमी अॻवान गिरफ़्तार आहिनि उहे आज़ादु कया वञनि ऐं जेके कूड़ियूं एफआईआरूं दर्जननि जे हिसाब सां अॻवाननि ते कटियूं वियूं आहिनि फौरी तौर ते उहे ख़तमु करे ऐं जेको ही सिंध सॼी सिंध खे बेचैनी आहे इन खां बचायो वञे। असां पुरअमन हुयासीं ऐं पुरअमन धरणे जे मथां हिननि शेलिंग कई आहे, तशद्दुद कयो आहे ऐं उहो केस असांजो हिननि जे मथां दाख़िल कयो वञे। तव्हांखे जेकॾहिं हुन हंध ते हूंदो त ऐलान पिया थियनि त जेको बि बैरिया टाउन ॾे वधंदो उहो असां मंझो न आहे, उहो मलिक रियाज़ जो आहे। त उहे ई टोड़नि पिया, उन्हनि पंहिंजे पैसनि ते माण्हू आणाए अंदरि घुसाए ऐं हुननि ॼाणी वाणी गेट खे बाहि ॾिनी आहे ऐं तोड़ फोड़ कई आहे। उते ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु कयो, औरतुनि जे मथां, कारकुननि जे मथां, ॿारनि जे मथां गैसनि जा जेके शेल उछलाया, कारकुननि खे गिरफ़्तार कयो ऐं सिंध एक्शन कमेटी जा जेके अॻवान उन्हनि मथां उन्हनि कूड़ा मुक़दमात एफआईआर उन्हनि दर्ज कयूं, उन जे ख़िलाफ़ अॼोको ही जेको प्रोटेस्ट आहे असांजो। अॻवाननि चिता ॾिनो त जेकॾहिं अॻवाननि ऐं कारकुननि मथां केस ख़तम न कया विया त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि तोड़े कारकुननि जो चवणु आहे त अॻवाननि ऐं कारकुननि मथां कूड़ा केस ख़तम कया वञनि। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।